किने पानी जे कतरे मुम्मा इंसान बनायो माई अवलम इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा फइज़ा हुवा खसीमुन मुबीन माला से ठायो मां त किने पानी जे कदे मो पर एड़ो हसीन बनायो मां एड़ो जमील बनायो मां जो तुझे हुस्न दे जिन्नत हैरान तुझे हुस्न दे जी तै जरासीम हैरान और तुझे हुस्न जमाल दे कखपन दे हैरान पर तुझे हुस्न जमाल दे नूरी फरिश्ता भी हैरान अल्लाह फरमायो मां कसम दो खणी जवाब जो जरो सुन तो जरो जमाल तो जड़ी पियक तो जरो हलम तो जरो गालान मां के मखलूक के नसीब न फरमाया है फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन नारे तकबीर नारे रिसालत नारे सहाबा नारे अहले बैत नजर अगर माला सैये शान से किया माला दे चुने नमाज समार वाला मजल लहू अय्यमीन और किया नजर हमारी जुबान ने दमाए अल्लाह अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान ये अल्लाह सही तो इन्होंने मावड़ो क्यों मां जानी आई मंगल देखिए बजाओ माए क्यों आई तो के बचाओ मारन वालो बायो माए वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतन ورزقكم من الطيبات वही किया माला दे तुझे लाए तुझे बचन लाए तुझे पहने लाए माला से खाली पीछे इंतजाम क्यों आए कुल कुव्वतिल मतीन किया माला से तुझे मिठा मिठा पानी तो पियाया फरमाए मरजल बहरीन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान नजर लगी अल्लाह से ये शान से बजर पे को दोस्त मदद कमो दो तने मां बदी चौला दादा तुम दो मुझे मतो छोरो क्यों जे 5 रुपए मुसा मदद के दुखे वक्त दे ये जान तुझे लाए हाजरा 5 रुपए वाले मलकन वाले दोस्तई में रोज बरोज सराता क्यों तो फिलहाल दुखे वक्त दे कमाए हो फिलहाल बेचारे 5 रुपया ना जे साईं जाए एडा वदा थोड़ा
उन साईं जी शौनत तारीफ़ कयो, उन साईं खे शौनत यादि कयो, उन साईं जी शौनत साराह कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। याद कजो इंशाअल्लाह साईं खे यादि कंदा रहंदासीं। बयान करो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम उरिदुल्लाह अबिदुर रहमान अय्यम्मा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तर बैन ज़ालिक सबीला। अल्लाह से फरमायो मुझो नालो ज़ाती अल्लाह सिफाती नाला भी 99 जेको नालो तव्हांखे आसान लगे ज़ुबान ते सोलो लगे जे ज़ाती नालो मुझो आसान लगे त बयान कयो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। 1000 दफ़ो सॾी दो 1000 दफ़ो जी सां जवाब ॾिनो और जेकॾहिं 10,000 दफ़ा मां अल्लाह खे सॾी दो त 10,000 दफ़ा जी सां जवाब ॾिनो जे लख दफ़ो मां अल्लाह खे सॾी दो त लख दफ़ो जी सां जवाब ॾिनो उजीबु दावत दाई इज़ा दाअन। जेतिरा अल्लाह साईं जा नाला ज़ुबान सां खणंदो ओतिरा अल्लाह साईं तव्हांखे जी सां जवाब ॾींदो। एक दफ़ो सर कयो त एक दफ़ो जी सां जवाब, ॿ दफ़ा सर कयो त ॿ दफ़ा जी सां जवाब। मेहरबानी फरमाए अल्लाह जे ज़िक्र जो कान में शौक़ पैदा कयो, जज़्बो पैदा कयो। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम। अल्लाह फरमायो सब नाला मुंहिंजा सुहिणा आहिनि जेको तव्हांखे आसान लगे मुंहिंजो नालो तव्हां ज़ुबान सां खणंदा वञो त मां जी सां जवाब ॾींदो वञांव। तव्हां ज़मीन ते मूंखे सॾु कयो त मां अर्श खां जीव कयांव। तव्हां पंहिंजी परेशानी ॿुधायो त मां तव्हांजी परेशानी बिना दे जे रफ़े दफ़े फरमाए तव्हांजी ज़िंदगी में फरज नसीब करे छॾियां। और फरमाए मैं युजीबुल मुज़्तरा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أيام الله قليلا ما تذكرون। मेरा अज़ीज़ो मेरा दोस्तो मेरा भाई असां उन साईं जा गुलाम उम्मती आहियूं जेको असांजो साईं ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो हो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी और नबी साईं जॾहिं बि मुंहिंजे हुजरे में ना सोने साईं जा जब मुबारक 14 ज़ुबान मुबारक हलंदी एक ॾियारे मार लिखियमि साईं खे साईं ख़ैर काहे जंहिंमहिल मां नज़र थी फरमाया तव्हांजा जब मुबारक जुर्म पिया ज़ुबान मुबारक हले पई पाण फरमाईंदा शाम ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो आहियां। इस साईं जो नाम मोहम्मद करीम आराम कंदो आहे निंड कंदो आहे जब मुबारक ऐं मुंहिंजी ज़ुबान मुबारक बंदि थींदी आहे पर मां मोहम्मद करीम जी दिलि पोइ बि अल्लाह जे ज़िक्र यादगिरी में रहंदी आहे। असां उन साईं जा गुलाम उम्मती आहियूं जेको असांजो साईं ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो। अॼु अफ़सोस लाइ चवणो थो पए जो असां अल्लाह साईं खे यादि करण लाइ तयार ई न
अल्लाह से जो जिक्र करण लाइ तैयार न आहियो ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो मां अर्ज़ थो कयां महिरबानी फरमाए पाण में शौक़ पैदा कयो अल्लाह जे यादगिरी जो पाण में शौक़ पैदा कयो अल्लाह जे ज़िक्र जो वॾे मां वॾो अल्लाह असांखे ज़िक्र प्यारो आहे त ला इलाहा इल्लल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ फरमा ओ साईं मां तुंहिंजो प्यारो नबी मां तुंहिंजो प्यारो पैगंबर महिरबानी फरमाए मूंखे ख़ासि ज़िक्र ॾियणु फरमायो जेको तव्हांजो ज़िक्र मां कंदो रहां अल्लाह से फरमायो मूसा मुंहिंजो ख़ासि ज़िक्र इहो आहे ला इलाहा पढ़ो ईमान ताज़ो थियो ईमानी जज़्बे सां पोयां बि पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह इते हज़रत मूसा फरमायो इहो त आम ज़िक्र हर कोई इहो ज़िक्र कंदो आहे अल्लाह से फरमायो मूसा आहे इहो ख़ासि ज़िक्र पर मां अल्लाह खे इहो एॾो प्यारो आहे जो मां हिन ज़िक्र खे आम करे छॾियो आहे जेको माण्हू हिन ज़िक्र खे हिन विर्द खे पंहिंजी ज़ुबान ते जारी कंदो मां अल्लाह साईं दुनिया आख़िरत में हुनखे आबाद करे छॾींदोमांसि अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ज़िक्र जो पाण में शौक़ पैदा इहा ई वजह आहे असांजे परेशानी जी जो असां तव्हां ज़िक्र अल्लाह साईं यादि न आहे को मसइलो थो अची वञे त मुंझी था वञूं का परेशानी थी अची वञे त ज़िंदगीअ खां बेज़ार था थी वञूं बीमारीअ जो वार थो थी वञे त ज़िंदगीअ खां मायूस था थी वञूं जो अल्लाह जो यादगिरो न आहे जे यादगिरो अल्लाह जो जे भलिया वॾे मां वॾा मसइला अचनि वॾे मां वॾियूं परेशानियूं अचनि हिकु त ज़िक्र जे सदके ज़िक्र जे बरकत सां परेशानियूं मसइला वेझा ई न ईंदा ऐं जेकॾहिं अची बि वञनि त हिन ज़िक्र जे सदके माण्हू खे परेशानी न थींदी बेचैन न थींदो ज़िंदगी बेज़ार न थींदो मायूस न थींदो तंहिं करे मां तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां महिरबानी फरमाए पाण में अल्लाह जो ज़िक्र पैदा कयो अल्लाह जो यादगिरो पाण में पैदा कयो हर वक़्तु हर टाइम ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जारी जारी अल्लाह जाने तो दुनिया में भी आबाद थी तो आखिरत में बेड़ा ही बेड़ा मौलाना तारक जमील साहब फरमाईंदा असां जे ॻोठ में हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स थोरो माण्हू ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो ॾाढो विर्द कंदो पर गारियूं बि माण्हुनि खे ॾाढियूं ॾींदो पोइ माण्हू चवंदासि ओ दादा तुझे ज़िक्र जो तोखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो हेॾियूं त माण्हुनि खे गारियूं ॾियनि कटियूं तॾहिं बि उहो कुराड़ो मुड़ंदो न हो गारियूं बि ॾींहुं राति करंदो हो ज़िक्र बि ॾींहुं राति कंदो हो गारियूं ॾेई वरी ज़िक्र जो करे ला इलाहा इल्लल्लाह माण्हू चवंदा इहो जहन्नम जी बाहि जो बंदि थींदो पर मौलाना तारक जमील फरमायो जॾहिं वो कुराड़ो वेचारो दुनिया जो जान छॾे वियो पंहिंजे अज़ीज़ जे ख़्वाब में आयो उन पुछा फरमायो दादा ते हाल वाल किथे आई ये अल्लाह साईं मूंखे बिश्त जो वारिस ऐं मालिक बणायो आहे उन अज़ीज़ चयो दादा कीअं बिश्त जो वारिस ऐं मालिक तूं त वॾियूं गारियूं करजांइ
मानो तो चौना घर जे करे तो जन्म जी बाजो गलती ने भला तो के पिछ जो वारिस अल्लाह के क्यों उन दादे जवाब में उन मायत के जो जे अल्लाह से मुझे गारन के भी तोड़ायो मुझे जिक्र के भी तोड़ायो गारियों मुझे हल्की थी पयो जिक्र वजन खाइयो अल्लाह से जिक्र जे सदके पांजो दीदार कराए पाजी ज़ियारत कराए पाजी कचेरी नदी फरमा हमेशा जे लाए बिस्त जे बंगले जो मालिक के वारिस बनाए जिक्र ही है अदी शरी में जे तो एकड़े माण्हू जी नेकिन जी भी तोड़ कई वेंदी ऐं गुनाह जी और नेकियूं तमाम घटिजी पवंदो गुनाह तमाम घणा थी पवंदो मलाइक उनखे वठी वेंदा जन्म जी बाज अल्लाह से सद फरमाईंदो मलाइकनि खे तुंहिंजे बाने खे काॾे था वठी वञो चवंदा अल्लाह से इहो नेकियूं घटि गुनाह तमाम घणा तो जन्म जी बाज था वठी वञो अल्लाह से फरमाईंदो मलाइकनि खे ओ मलाइको मुंहिंजे बाने जी काने की तुही आयो था चवंदा अल्लाह से इन सां सभु नेकियूं तोड़ियूं आहियूं अल्लाह से फरमाईंदो आमाल नामो खोले ॾिसो त रहियो जॾहिं मलाइक आमाल नामो खोले ॾिसंदा हिकिड़ी नंढी पर्ची नज़र ईंदी चवंदा अल्लाह से ये नंढी पर्ची पई आहे अल्लाह से फरमाईंदो इहा त नेकिन वारे पुरे में पर्ची जो या नेकी वेचारे जी रायो था चवंदा अल्लाह से ये त हल्की नेकी आहे हिन में छा भलो हूंदो अल्लाह से फरमाईंदो रखो त सही जी मलाइक हल्की पर्ची खे नेकिन वारे पुरे में विझंदा वेंदा बिना देर जे नेकिन वारो पुरो गुरो थी पवंदो गुनाह वारो हल्को थी पवंदो और मलाइक हैरान थी अल्लाह से अर्ज़ फरमाईंदा अल्लाह से बज़ाहिर त ये नेकी नंढी थी नज़र अचे पर हिन में अहिड़ो वज़न छाजे करिया अल्लाह से फरमाईंदो तव्हां हिन पर्चे खे खोले ॾिसो त हिन जी कहिड़ी नेकी आहे हीअं जो मलाइक पर्चे खे खोले ॾिसंदा हुन पर्चे जे मथां लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह जिक्र करण वारो मुझो बानो हो बराबर बेन नेकिन में हाल में थल पर जिक्र जे सदके मां अल्लाह से हिन जे नेकिन वारे परदे के बुरो करे जन्म जी बाग को बचाए हमेशा जरा बिस्त जो वार से मार सुभान अल्लाह ओ मुझा अजीजो मुझा दोस्त मुझा भाई जिक्र एड़ी शे मेहरबानी फरमाए पान में शौक पैदा कयो रोजानो रोज इक्की तस्वीर जरूर जिक्र जी कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वो ॾिसो त अल्लाह कीअं तव्हांजी जिंदगी में फर्द तो नाज़िल फरमाए वो ॾिसो त अल्लाह कीअं तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत तो नाज़िल फरमाए वो ॾिसो त अल्लाह साईं कीअं तव्हांजे बचन ॿारनि खे पंहिंजे रहमत सां थो नवाज़े वो ॾिसो त कीअं त अल्लाह साईं तव्हांजे दिल ऐं दिमाग़ खे सुकून नसीब फरमाए महिरबानी फरमाए ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पंहिंजी ज़ुबान ते जारी कयो ला इलाहा इल्लल्लाह वॾे मां वॾा लोॾा जन तॾहिं बि तव्हां परेशान न थींदो मायूस न थींदो जिंदगी में बेज़ार न थींदो ज़िक्र जो आसरो अहिड़ो कहिड़ो ख़तरनाक वक़्त जियो अल्लाह जी आदत मुबारक हुई सॼो ॾियारो अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो सॼी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
सके जो ओए इब्लीस नजर कर मुझे अय्यूब रे केड़ो अय्यूब जो माला सा प्यारा बेटवा भी माला जो जिक्र तो करे बेटवा भी माला जो जिक्र तो करे सुनो तो खत दे तने भी माला जो जिक्र में हर वक्त दुखिया में सुखिया में गमिया में परेशानिया में माला जो जिक्र में तो अय्यूब गुजारे इते इब्लीस जो सही के न तुझो जिक्र कंदो एरे माल वारो बनायो तसी एरी मिल्कियत वारो बनायो तसी एरन बच्चन बारन जो मालिक क्यों तसी यो के न तुझा शुक्राना अदा कंदो के न तुझो जिक्र कंदो अल्लाह से फरमायो इब्लीस मां जाने तो अय्यूब के यो माल मिलके दे करे ना बल्कि अय्यूब यो माल अल्लाह जाती प्यारा है ये अल्लाह से माल मिलके दे वो खस्त को खबर पवे खबर करे बयान माशरू थी वही वलन नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जुअ वन नक्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन आजमा शुरू थी बकरे में बीमारी पई बकरियों भरी गौन में बीमारी पई गौन मरी बारन में बीमारी पई फल फ्रूट खत्म दिया घर जी शिद जो करी 10 बच्चा बाहर मरिया एकली घरवारी बची अल्लाह अकबर कबीरा तरे में मां कुर्बान हो जा रही वे मां ने शान दा जिक्र जुबान ते जारी आला शुक्र करे जो सेहत बीमार करे तो खबर कोई वही बीमारी अची एतरी बीमारी वो करे पानी बन थियो मानी बन थी आहिस्ते आहिस्ते कमजोरी वठी भी वही हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम वरन तबीब में डॉक्टर को इलाज पे कराया हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम की शफा मिले ही न पई सेहत थी न पई आखिर के तबीब हकीम गोठवारन के जो अय्यूब के जेका बीमारी चिबिया या विचली बीमारी है जेकन अय्यूब ताजे न गोठ में रहंदो अय्यूब वारी बीमारी तागे लगी पौंदी ऐ ता सब चिकराए खत्म दे मरी वेंदो गोठना का करे यार अय्यूब अलैहिस्सलाम ने हज़रत अय्यूब के फरमायो साईं मेहरबानी फरमाए ता गोठो निकरी वञो असा के तबीब बुधावा ताजी विचली बीमारी है मेहरबानी करे ता वञो जे करे ता नवी लो तो सा ता के ज़रियत गोटाली करे बाहर छलाए दिया अरे वो फरमायो ता मुके गोटाली न क्यों मां पानी वञा दो अल्लाह साईं जे करे न गाल में राज़ी आहे त अय्यूब नबी भी अल्लाह जी रज़ा में राज़ी है तने भी ज़िक्र जारी ला इलाहा इल्लल्लाह और कोई घरवाले के सुन करे फरमाई तो गोठाना मानो आया ही तैयार सब आपे मुनिकला प्या आए ही दिल दो गोठ छरियो घर छरियो घरवाले जो तो काले अल्लाह ये अल्लाह से वदवाए वल्लाहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर नारे तकबीर नारे रिसालत नारे सहाबा साथी अक्ते सूर्य चंद माशाअल्लाह सही जगह बैठा हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम फरमायो घरवाले की तुम के करे हो था अल्लाह कमजोरी तमाम घणी वठी वई खाण बंद थी पीण बंद थी हथे जो जोर नहीं घरवाली अय्यूब अलैहिस्सलाम के उठारियो
हिकिड़ो त अयूब गरवारीअ जे कुल्हे ते रखियो ऐं सॼे हथ सां हासो कयईं। आहिस्ते आहिस्ते अयूब अलैहिस्सलाम घुमंदे घुमंदे ॻोठ छॾियाईं। हिकिड़े झंग में बर्फ दॿाया बान में हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी क़याम कयो घरवारीअ सुबुह अल्लाह अकबर कबीरा जे घरवारी अर्ज़ कयो साईं तो अल्लाह जो नबी आ, तो अल्लाह जो पैगंबर आ, अल्लाह जो रसूल आई। यही बीमारी क़ल्ब करे वई आहे, कमज़ोरी इंतहा ते पहुती आहे। तमाम कमज़ोरीअ जा तमाम कमज़ोरीअ में जिया हो, कमज़ोरी तव्हांखे वकोड़ी वई आहे। तमाम कमज़ोरीअ जे हमले में जिया हो। मेहरबानी फरमाए अल्लाह को दुआ करो त अल्लाह तव्हांखे सेहत नसीब फरमाए। इते अयूब फरमायो घरवारीअ खे अल्लाह ने हेतिरो वक़्तु मूंखे ख़ुशि रखियो। हाणे जेकॾहिं 2 साल बीमारी ॾिनी त हाणे मां बेसब्री कहिड़ी कयां, कहिड़ो अल्लाह खे अर्ज़ु कयां, कहिड़ी दुआ घुरां, मूंखां मयार न मिले। त इहो हेतिरो वक़्तु ख़ुशि रखियो मां, सेहतमंद रखियो मां। हाणे 2 साल बीमारीअ में न रही सघे। मां अयूब जो जीअं फर्स्ट क्लास पियो थिए, मुंहिंजो ज़िक्र ते जीअं अल्लाह जो ज़िक्र मुंहिंजी ज़ुबान ते जारी आहे। ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मां अयूब खे बीमारीअ जी का परवाह कान्हे, बीमारी जी मूंखे परवाह न आहे। मुंहिंजो जीअणो अल्लाह जे ज़िक्र ते, मुंहिंजी खुराक अल्लाह जो ज़िक्र, पाणीअ जी परवाह न आहे, मानीअ जी परवाह न आहे, सिहत जी परवाह न आहे, रुगी मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजी ज़ुबान ते जारी हुजे। मां अयूब खे का बि परेशानी अल्लाह से तुझो प्यार ज़िक्र ज़ुबान ते जारी आहे। ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह कमज़ोरी वकोड़ी थी वञे, अञा कमज़ोरी, अञा कमज़ोरी। घरवारी आई अयूब खे फरमाए साईं तूं भरसां अच्छी दाढ़ीअ सां फर्स्ट क्लास पटके सां वीआईपी पोशाक सां हिकिड़ो शख़्स बीठो आहे जेको पाण खे हकीम थो सॾाए। तव्हां ॾे नथो अचे, मूंखे सॾु करे हीअ ॻाल्हि कई ते चवे थो त मां तुंहिंजे मुड़ुस जो इलाज खणी आयो आहियां, दवा खणी आयो आहियां। इहा दवा अयूब खाए, अयूब खे शफ़ा मिले त अयूब इहे लफ़्ज़ चवे त मूंखे दवा शफ़ा ॾिनी, मूंखे हिन इलाज शफ़ा ॾिनी। अयूब अलैहिस्सलाम इन हाल में भी कारो थी वियो ऐं गुस्से कावड़ में हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म में तकलीफ़ पैदा थी। वसीयत ताक़त उथण जी न हुई, पर घरवारे खे फरमायो ॾाढो ग़लति कमु करे आई आहियां। जे तूं शैतान खे ख़ुशि करे आई आहियां। इहो अशी पोशाक वारो, अशी पटके वारो, अशी दाढ़ीअ वारो, इहो शैतान इब्लीस आहे। इहो तोखे मूंखे थियण आयो आहे। तुंहिंजे को बि कमु न कयो। छा दवा में शफ़ा हूंदी आहे छा? तूं वरी दवा जे लाइ शफ़ा सम्झी वेठी आहीं। शफ़ा अल्लाह साईं जे हथ में आहे। तुंहिंजे बखरियूं बि शैतान इब्लीस खे छो ख़ुशि करे आई आहियां? हुनखे उते ई जवाब ॾे हा त इलाज में शफ़ा न आहे, दवा में शफ़ा न आहे। शफ़ा अल्लाह जी ज़ात में आहे। फकियूं बि तॾहिं फ़र्क़ु कंदियूं न जॾहिं फेरो थिए। बखरियूं वञी शैतान खे ख़ुशि करे आई आहियां। वञ शैतान खे जवाब ॾे त तुंहिंजे दवा जी असांखे ज़रूरत ई न आहे। ऐं नंबर 2 मूंखे जेकॾहिं अल्लाह सिहत ॾिनी त सज़ा तौर ते तोखे 100 लख वणंदो मारे। तो इहा ग़लती छो कई? शैतान खे ख़ुशि करे आई। अल्लाह अकबर कबीरा। ये ज़िक्र में 18 साल गुज़रिया। घणा साल ॻाल्हायो न था? 18 साल ज़ुबान ते था अचनि। बाद में हाणे बीमारीअ जो ग़लबो ज़ुबान ते थियो। ज़िक्र लाइ ज़ुबान उथाईंदा ला इलाहा
इल्लल्लाह जुबान फासे विचरे आया क्यों पानी वया यूं ऐं दुआ दो दिल जो दिल में जुबान भी न थी हले फरमाए तो दिल में अन्नी मस्सनी अज़्ज़ुर व अंत अर्हमुर राहिमीन। और मुझे अल्लाह ने 11 साल बीमारियों में गुजरिया फरमाते के अज़मतों क्या तो के जान को तो होगा तो के शिफा लाए न पहुंचो प्राणे बीमारी जुबान दे गलबों के आए तुझे जिक्र में मायूब जो फसलाद वक्त गुजरे पियो मुझे लाए पानी भी तुझो जिक्र हो मुझे लाए पानी भी तुझो जिक्र हो मुझे लाए शहद भी तुझो जिक्र हो आने जिक्र मुझे जुबान दे जारी न दे जिक्र हो सवाए मायूब जो जीवन जलाला मेहरबानी फरमाए अन्नी मस्सनी अज़्ज़ुर व अंत अर्हमुर राहिमीन। ओ मुझा अल्लाह साईं ओ मुझा खालिक साईं ओ मुझा मालिक साईं मुखे तकलीफ पहुती आ मेहरबानी फरमाए मुखे शफा अल्लाह फरमाए अयूब तुझी दुआ कबूल थी और कुल मेरे तुझे पैरन वजो चश्मो दा पानी जो कदो थोड़ो पैर वालो कर त तबियत में सुधारो दाने वेजड़ो थी चश्मे आरो यो पानी पीए जिस्म दे घुमाए इंसान जी बीमारी तो विनायो दा पर खत्म दा कहीं वरी इंसान जो नौजवान बनाए वरी नई जिंदगी जो तो के मालिक दा बनाए ये तो जिक्र जो बरकत ओ मैं आयु वाह जो अल्लाह सही सासो ने भाई ए यूं तकरीबान यो माए बच्चा खजा माए मारो खजो माए मिलकत खजी माए बड़ो गोठो मीने काली नी माए शर्त भी खजी माए पवा जो तो मुजान भायो तने में माला जो जिक्र जुबान तो मला दे तने में माला जे याद में वक्त पे गुजारे ला ये थोड़ो खुड़िए के जो जिस्म पानी जो निकले पानी पीता है भी सही जिस्म दे घुमाया है भी सही बिना दे बीमारी वही पूरा खत्म अरम सारा जो नौजवान थी वही घरवाली बेचारी बाहर वही कमकार ये जो मोटी आई नौजवान जैसी मुंह ढकी और युवा माल मुशदी ढकीर ने आज में तू धारो मर्दा मा धारे मर्द जे सामो केरो जो दार क्या आईली हले युवा माल मा धारो मर्द मा थोरो नजर दकर कपड़ो का टाइ पाने मोगा तक तो वही होई दरवाजे कपड़ो दाए नजर कई जेलो तो या मांगा ये प्या लगना जे मुझे अयूब मुर्सजा जवानी में मांगा जे परेशान न थी हैरान न थी वो सागो अयूब माया जैसे तू किया सागो अयूब मुझे मुर्शद पड़ो मुझे मुर्शद बीमार हो मुझे मुर्शद अलील हो उतना वेन जेड़ो इनो काला गोरा जेड़ो नो तू द नौजवान हसीन जमीना जे अल्लाह से दुआ कबूल फरमाई अयूब ज़मादा मस्सनी अज़्ज़ुर व अंत अर्हमुर राहिमीन। रोई बैठी हज़ायू फरमाए ज़बानी जेड़ो आए न जे तो तू नौजवान थी मां पोड़ी हाणे कौन की हले तू आराम साल जो थी मां पीर सन
जे तू परेशान न थी हाँ मला अल्लाह तुझे लाइ बि वाइदो कयो ये कहिड़ो वाइदो जे पाणीअ जो चश्मो वेही थो हिन मूं तूं बि डुक भर ऐं पंहिंजे जिस्म ते घुमाए अल्लाह असां तोखे बि नई ज़िंदगी जवानी वारी नसीब फरमाए और अयूब अलैहिस्सलाम जॾहिं घरवारी की ॻाल्हि कई ख़ुशीअ में वेझरी थी पाणीअ जे चश्मे जे तरफ़ डुकणे पाणी जो ऐं पंहिंजे जिस्म ते पाणी फेरायाई जल्दी जल्दी अल्लाह जे हुकुम सां थोड़ा खत्म थींदी वई नौजवानी ईंदी वई हाणे हज़रत अयूब अलैहिस्सलाम उथियो वण जे तरफ़ वेझरो थियो